उबैदुल्लाह इब्न ज़ियाद जने पतो त माण्हुनि कूफ़े जे माण्हुनि हज़रत हुसैन खे पहिरियों न ॾिठो, उन्हनि खे का ख़बर न हुई। ॾिठो जॾहिं हिकिड़ो काफ़िलो अचे थो 2 4 5 माण्हू हुया, उन्हनि सम्झो त शायदि हिकु हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नवासो हज़रत हुसैन आहे। उन्हनि ईअं भुल जे अंदरि हिन जो इस्तक़बाल करण जे टाइम में ईअं नारा लॻाया हज़रत हुसैन रज़ी अल्लाह ताला मरहबा या इब्न रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। जॾहिं इब्न ज़ियाद ॾिठो त हे त सॼो कूफ़ो हज़रत हुसैन जे हिमायत जे अंदरि ॻाल्हाए थो पियो, हे त सभु फिरी विया आहिनि, हे त सभु जेको आहे कूफ़ो त असांजे हथ मां ई निकिरी वियो। जॾहिं अंदरि वियो जेको उतां जो गवर्नर हुयो नोमान बिन बशीर, हुनजो दरवाज़ो खड़काई, माण्हुनि जो रड़ियूं कयूं त या इब्न रसूल अल्लाह जे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शहज़ादो पहुची वियो आहे। त नोमान बिन बशीर चयो त शायदि हज़रत हुसैन आहे, मां उन सां कीअं ॻाल्हायां, दरवाज़ो खोलनि न पिया। चई साईं मां मजबूर आहियां, मां अव्हां जे हवाले हीअ ख़िलाफ़त नथो करणु चाहियां, अव्हां सां मुक़ाबिलो करण बि नथो चाहियां, महिरबानी कयो। तॾहिं इब्न ज़ियाद चयो त मां हुसैन इब्न अली न बल्कि मां उबैदुल्लाह इब्न ज़ियाद आहियां, दरवाज़ो खोलियो, मां यज़ीद जे तरफ़ां आयो आहियां। नोमान बिन बशीर खोलियो, दस्तबरदार थी वियो नोमान बिन बशीर उन खां कूफ़े जी गवर्नरी खां। गवर्नर अची करे हाणे बणिजो उबैदुल्लाह इब्न ज़ियाद। उबैदुल्लाह इब्न ज़ियाद सां माण्हू थोरा हुया। उन टाइम हज़रत मुस्लिम बिन अकील जे हथ ते जिन माण्हुनि बैत कई उहे घणा हुया, इंतिहाई घणा हुया। हाणे उबैदुल्लाह इब्न ज़ियाद जॾहिं हज़रत मुस्लिम बिन अकील खे ख़बर पई त उबैदुल्लाह इब्न ज़ियाद आयो आहे, उहो बि हिकिड़ी जॻह तां निकिरी करे ॿी जॻह ते वञी करे पनाह वरितई। माण्हू जेके हुया उतां जा रुअसा सभिनी खे उबैदुल्लाह इब्न ज़ियाद जमा कयो, चई अमीर जे ख़िलाफ़ु बग़ावत न कयो, न त तव्हांजे लाइ मामिलो इंतिहाई ख़राबु थींदो, मां सभिनी खे सज़ा ॾींदुमि, कंहिंखे क़तलु कंदुमि, कंहिंखे हीअं कंदुमि। बहरहाल जेको हुनखे पंहिंजो हरबो इस्तेमालु करिणो हरबो इस्तेमालु कयो। बिल आख़िर सभु जेके जेके मके जे कूफ़े जा जेके हुया पंहिंजो माण्हू हज़रत हुसैन जे नाले ते बैत करे मुस्लिम बिन अकील सां गॾु हुया, आहिस्ता आहिस्ता माण्हू ठिड़ वशिड़ थियणु शुरू थी विया। जेके हुननि जा चङा मुड़ुस हुया उन्हनि खे वञी उबैदुल्लाह इब्न ज़ियाद हथु कयो। आख़िर में 18,000 माण्हुनि खां मुस्लिम बिन अकील सां 30 माण्हू वञी करे बचिया। घणा माण्हू बचिया बाबा? 18,000 माण्हुनि मां सभु निकिरी विया, वञी घणा बचिया? 30 माण्हू। बिल आख़िर उहे 30 माण्हू बि हलिया विया। हाणे अकेलो तनहा हज़रत मुस्लिम बिन अकील रज़ी अल्लाह ताला। न उते हुनजो घरु आहे, न हुनजो को मिट आहे, न को माइट आहे, न को अज़ीज़ आहे, न को अक़ारिब आहे, न को रिश्तेदार आहे। हज़रत मुस्लिम बिन अकील इन माण्हुनि खे न चयो अजीब माण्हू आहिनि, सोणे हुसैन खे अहले बैत खे घुराए करे एॾी वॾी गद्दारी, हाणे मुंहिंजे हथ ते बैत करे विया सभु। सभिनी चयो दादा हज़रत हुसैन खे पंहिंजो इमाम तस्लीम कयूं था, अमीर तस्लीम कयूं था, वरी फिरी विया। हज़रत मुस्लिम बिन अकील तनहा अकेलो हिकिड़े घर जे दरवाज़े जे ॿाहिरां वञी करे वेठो। औरत निकिती थी, चई बाबा केरु आहे? चई अम्मा मां मुस्लिम बिन अकील हाँ। चई कहिड़े ख़ानदान सां ताल्लुक़ आहे? चई सोणे हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़ानदान सां ताल्लुक़ आहे। बाबा कीअं वेठो आहे हिते मुंहिंजे दरवाज़े ते? मां औरत आहियां, घर में अकेली आहियां, तूं अकेलो वेठो आहे ॿाहिरि? तॾहिं मुस्लिम बिन अकील चयो अम्मा परेशान न थी, मां मुस्लिम बिन अकील हाँ, मां सोणे हुसैन जो वकील हाँ। कूफ़े वारनि असांखे घुरायो, न को मुंहिंजो मिट आहे, न को माइट आहे, न को अज़ीज़ आहे, न को अक़ारिब आहे, न को रिश्तेदार आहे, टे यारो मददगार तनहा अकेलो बुख ते आहियां। मां पाणी जो गिलास त मूंखे पीआर, कुराड़ी पाणी जो गिलास पीआरियो। हज़रत मुस्लिम बिन अकील चयो त अम्मा मूंखे पनाह ॾे, मां तुंहिंजे घर जे अंदरि कुझु वक़्तु गुज़ारणु चाहियां थो, न त हीअ ज़ालिम मूंखे मारे छॾींदा। तॾहिं उन कुराड़ी औरत हज़रत मुस्लिम बिन अकील खे पनाह ॾिनी पंहिंजे घर जे अंदरि। बाबा तूं मुसाफ़िर अची करे रहो। हज़रत मुस्लिम बिन अकील रहियो। उबैदुल्लाह इब्न ज़ियाद पंहिंजे हिसाब सां पूरी जांच पे कई, कोशिशि पे कई, जाचूसी पे कई त मुस्लिम बिन अकील किथे आहे। ख़ुदा जी कुदरत जंहिं औरत वटि हज़रत मुस्लिम बिन अकील रहियो उनजो पुटु उबैदुल्लाह इब्न ज़ियाद जे दरबार में सिपाही हुयो, कमु कंदो हुयो, मामूर हुयो। पर उहा कुराड़ी पंहिंजे पुट खे बि न पई ॿुधाए। जॾहिं हुनजे पुटु ॾिठो त अम्मा हर मानीअ पाणी खणी थी वञे अंदरि कमरे में, छा मसइलो आहे? तॾहिं पंहिंजी माउ खे मजबूर कई त मां ॿुधाए छा मसइलो आहे, केरु आहे? तॾहिं उन कुराड़ी उन सां वचन ऐं वाइदो वरितो त तूं कंहिंसां बि इहा ॻाल्हि न कंदे। ख़ैर होड़ा उबैदुल्लाह इब्न ज़ियाद जा जॾहिं हुकुम सख़्तु आहे, सिपाही त हुयो, ॿुधे पियो त जंहिंजे घर मां बि मुस्लिम बिन अकील मिलियो आहे पहिरियों उनखे क़तलु कयो वेंदो। हाणे हिन सिपाही खे वीचारे खे पंहिंजे साह लॻी, हाणे उहो अकेलो माण्हू कोई बि न आहे। हुन वञी मुहम्मद बिन अशअस जेको हुयो उनखे ॿुधायो त मुस्लिम बिन अकील असांजे घर जे अंदरि आहे, अवां चाढ़ कयो त करे सघो था। ख़ैर मुस्लिम बिन अकील रज़ी अल्लाह ताला अन्हु जे ख़िलाफ़ु
उतां जा माण्हू पहुता 70 माण्हू आया। जॾहिं तलवारुनि जो आवाज़ मुस्लिम बिन अकील ॿुधो तॾहिं हज़रत मुस्लिम बिन अकील रज़ी अल्लाह ताला अन्हु पंहिंजी तलवार निया मां ॿाहिरि कढी करे अल्लाहु अकबर जी सदा अकेलो माण्हू 70 माण्हुनि जो मुक़ाबिलो करे थो पियो। बिल आख़िर हथी न पियो अचे हज़रत मुस्लिम बिन अकील उन्हनि ज़ाहिरा हक़ वारो माण्हू जेको हूंदो आहे ख़ुदा हुनखे वॾी क़ुवत ऐं ताक़त अता फ़रमाईंदो आहे। तॾहिं मोहम्मद बिन अशद हज़रत मुस्लिम बिन अकील खे चयो बाबा मां तोखे अमुन ॾियां थो पियो ऐं मां तोसां वाइदो कयां थो पियो तोखे का बि तकलीफ़ न मिलंदी। तंहिंजे मुस्लिम बिन अकील चयो त कूफ़े वारनि जे वाइदो मां ॾिसी चुको आहियां। 18,000 माण्हुनि मुंहिंजे हथ जे मथां बैयत कई आहे। हाणे उहे सभु जो सभु फिरी विया त तो हिकिड़े जे वाइदे जे मथां मां कहिड़ो एतमाद ऐं एतबार कंदुमि। अव्हांजो वाइदो अव्हांजो अमुन कंहिं बि कम जो न आहे। तॾहिं हज़रत मुस्लिम बिन अकील बि अकेलो तनहा विड़ी वीचारो थकी पियो। तॾहिं चई ठीकु आहे। जॾहिं भरिसां आया त हज़रत मुस्लिम बिन अकील खां तलवार खसियऊं त मुस्लिम बिन अकील चवणु लॻो अजीब अमान आहे तव्हांजो। हेॾां चई त तोखे अमुन ॾियूं था तोखे का बि तकलीफ़ न मिलंदी त पोइ मूंखां तलवार छाजे करे कसी थी वञनि। इते हज़रत मुस्लिम बिन अकील जे अखियुनि मां ॻोढ़ा वही आया। तॾहिं मोहम्मद बिन अशद हुनखे चयो त तव्हां रो छाजे करे था तव्हांखे का बि तकलीफ़ अचे मां पंहिंजे लाइ नथो रोआं। मां त सोणे हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु अहले बैत अतहार खे यादि करे मुंहिंजे अखियुनि मां ॻोढ़ा वही आया। जेकॾहिं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी औलाद हिते पहुती त हे ज़ालिम उन्हनि जो छा हाशर कंदा। मुंहिंजे अखियुनि मां ॻोढ़ा उन्हनि जे लाइ मोहम्मद बिन अशद मूंखे यादि आहे ऐं मां ज़रूरु चवंदो त हीउ उबैदुल्लाह इब्न ज़ियाद मूंखे न छॾींदो। मां हिकिड़ो पैगाम तोखे ॾियां थो महिरबानी कर मां हिकिड़ो ख़त मोकिलियो हज़रत हुसैन ॾे रज़ी अल्लाह ताला अन्हु त अव्हां कूफ़े जी तरफ़ अचो। महिरबानी करे ख़त लिखोसि अव्हां कूफ़े जी तरफ़ न अचो। हितां जा माण्हू वॾा मुनाफ़िक़ आहिनि। तीअं मुंहिंजो वाइदो आहे मां इहो ख़त मोकिलींदुमि। हेॾां उबैदुल्लाह इब्न ज़ियाद वटि आया। उबैदुल्लाह इब्न ज़ियाद हज़रत मुस्लिम बिन अकील खे चयो त अव्हां अमीर जी इताअत न कई आहे हीअं कयो आहे हूअं कयो आहे। हज़रत मुस्लिम बिन अकील चयुसि उहो अमीर असां तस्लीम न कंदा आहियूं जेको हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत जे ख़िलाफ़ वर्ज़ी करे, जेको अदुल वारो न हुजे, जेको इंसाफ़ वारो। ॻाल्हि खे चङी तरह वटींदा वञिजो सम्झंदा वञिजो। आख़िर में हिन जो नतीजो मां तव्हां खां पुछा कंदुमि त छा आहे। असां उन माण्हू खे पंहिंजो आदिल बादशाह तस्लीम न कंदा आहियूं जेको छा हुजे ज़ालिम हुजे जाबिर हुजे हुज़ूर जी सुन्नत जे ख़िलाफ़ हुजे अदुल जे ख़िलाफ़ हुजे ग़रीबनि खे हक़ न वठी ॾिए। असां अहिड़ो बादशाह तस्लीम न कंदा आहियूं। चई त पोइ तयारु थी वञनि। चई त असां अॻ में ई शहादत जे लाइ तयारु आहियूं। तयारु छा थिया। हिनखे खणी विया मथे चोटी ते बीहारियऊं। हज़रत मुस्लिम बिन अकील इस्तिग़फ़ार कंदो रहियो। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम ते दुरूद शरीफ़ पढ़ंदो रहियो। उन्हनि ज़ालिमनि तलवार सां हज़रत मुस्लिम बिन अकील जे कंध खे लाथो वियो। धड़ हुनजो हेठि उछलायूं। कुझु देरि खां बाद में हज़रत मुस्लिम बिन अकील जी मुंडी खे खणी करे उबैदुल्लाह इब्न ज़ियाद जे तरफ़ां खणी आया। बहरहाल हज़रत मुस्लिम बिन अकील करबला जो पहिरियों मैदान कूफ़े जे अंदरि शहीद थी वियो।